मां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अर्ज़ कंदे वरी तव्हांखे मां अर्ज़ कयां निमाज़ जे बारे में। छो त नज़रां कंदा आहियूं बेनिमाज़नि ते नज़र पवंदी आहे, ॾुख थींदो आहे, रोअण ईंदो आहे। क़ुरान पाक में 700 जायूं आहिनि जिथे अलाह असीं निमाज़ जा सॾ कया। हाणे क़ुरान शरीफ़ मां कुझु जायूं मां पढ़ां थो, माना तव्हां पाण कजो निमाज़ जे बारे में। हिकु जाते रब साईं क़ुरान पाक में निमाज़ जो सॾ कयो, उन जाते बयान कंदे फरमाए हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। वरी सुभान अल्लाह विसरी थी वञे, हेतिरे में थकिजी पिया हो। वरी भी जाते निमाज़ जे बारे में सलू कंदे फरमाई अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। वरी निमाज़ जे बारे में क़ुरान जे तो अक़ीमिस्सलात लिदुलूकिश्शम्सि इला ग़सक़िल लैल वक़ुरआनल फ़ज्र इन्न क़ुरआनल फ़ज्र कान मशहूदा। वरी निमाज़न के इनाम ॾींदे फरमाई क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। अञा भी बयान कंदे फरमाई वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। मां तव्हांखे दुआ कंदुमि अल्लाह तव्हां सभिनी खे निमाज़ी बणाए, अल्लाह तव्हांखे बेनिमाज़ी न करे। आमीन त चओ। अबा बेनिमाज़ी किनी शइ अथव, गंदे में गंदी शइ अथव। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो जवान आयो, चईं असांजे घर में बरकत नथी पवे। पाण फरमां त निमाज़ पढ़ंदा आहियो? साईं पढ़ंदा आहियूं। घर वारा पढ़ंदा अथव? साईं उहे बि पढ़ंदा आहिनि। फरमां था भला घर खे लोढ़ो अथव? चईं साईं ॿाराड़ी जा माण्हू लोढ़ो कोन्हे को। पाण फरमां था वञो घर खे लोढ़ो ॾेई आहे। लोढ़ो ॾिनई, आयो चवणु लॻो साईं बरकत थी वई आहे। पाण फरमां था छाजी बरकत सम्झे थो? चईं साईं बरकत सम्झां थो त मां पर्दो कयो, अॻे पर्दो न हुयो। पाण फरमां था पर्दे करण में अलाह सवाबु ॾींदो आहे। साईं बाक़ी बरकत कीअं पई? पाण फरमां था अॻे तव्हांजो घर खे लोढ़ो न हो न, बेनिमाज़नि जो गुज़र थींदो हो, बेनिमाज़ी तकींदा हुआ तव्हांजे घर ॾे। उन्हनि जे तकण जे करे तव्हांजे घर में नूस त किरंदी हुई। जिते बेनिमाज़नि जी नूस त किरंदी आहे उते बरकत न थींदी आहे। हाणे तव्हां पर्दो ॾिनो, लोढ़ो ॾिनो, हुनजी नज़र नथी पए, तरी अलाह तव्हांखे बरकत ॾेई छॾी आहे। बेनिमाज़ी तकनि था, नूस त किरे थी। सखर जे भरिसां सांगिन जो शहर आहे, उनजे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे। मां सां हमरा ॻाल्हि कई, चई साईं असांजे भरिसां हिकिड़े ॾाढे माण्हू ज़मीन अची ख़रीद कई। असांजे ॻोठ जे भरिसां हिकिड़े ॾाढे माण्हू ज़मीन ख़रीद कई। असां जेको जानवर ढोर घिरे पियो वठी उनखे कुटनि पिया, असांखे बि कुटनि पिया, ॾाढा तंग थियासीं। हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी बि रहमतुल्लाह अलैहि ॾे धां खणी आयासीं। साईं असांजे ॻोठ जे घर जे आॾो हमरा ज़मीन ख़रीद कई आहे, पर एॾो तंग कयो अथई जो असांजो ढोर को घिरी पए थो, उनखे कुटे थो, असांखे कुटे थो। साईं दुआ घुरो। हज़रत हाले जी हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि फरमाया बा ॾियो ख़बर ॻोठ में बेनिमाज़ी अथव? असां जैसे ॻोठ में एतिरा बेनिमाज़ियुनि जो ट्रक काए वञूं न, ट्रक भरिजी वेंदी, पोइ बि बची पवंदा। हज़रत साईं हमादुल्लाह खिले पियो, चए पोइ हाणे हीअं कयो, हिन बेनिमाज़नि खे मोकिलियो, इन जे ज़मीन खे वञी लोढ़ो ॾेई अचनि। चए साईं ज़मीन पराई लोढ़ो असां ॾियूं? चए तव्हां बेनिमाज़नि खे मोकिलियो, लोढ़ो त ॾियारियो। चए असां ॻोठ जा सभु बेनिमाज़ी मोकिले लोढ़ो ॾियारियोसीं। कुदरत सां फसल आबादी हुनजो सड़ी वियो,
ॿिए साल असांखे ज़मीन विकिणी करे ॾिनियूं हलियो वियो असां हज़रत साईं अहमदुल्ला खे चयोसीं साईं उहो ज़मीन असांखे विकिणी ॾेई वियो पाण फरमाता जिते बेनिमाज़नि जा पेर पवंदा आहिनि आबाद शइ थींदी आहे छा बेनिमाज़नि जे करे ठहियल फसल बि गैराबाद थी वेंदा अथव अॼु वाइदो कयो चयो रब जी निमाज़ न छॾींदासीं जोर सां सभई चयो इनशा अल्लाह मां बि तसली कयां न भाउ मां बि पूरो सुकून कयां हिन ॻाल्हि जो पढ़ंदो न पंहिंजे वक़्तु अॻे मां वियुसि नौशहर फिरोज़ाबाद जे इलाइक़े जे भरिसां वाइद में मूंखां अॻ में उतां जे मौली साहिब वाइदो कयो चई साईं असां अॼायो था परेशान थियूं असांजा मुस्लमान कलमे पढ़ण वारा निमाज़ी आहिनि पर निमाज़ी आहिनि 4 क़िस्मनि जा हुन साईं 4 क़िस्म बयानु कया चई हिकिड़ा अथव निमाज़ी मुतक़ी ॿिया अथव घुतकी टियां अथव अठड़िया चौथा अथव 360 बयान करे वरी तशरीह करे पियो चए पियो मुतक़ी कहिड़ा आहिनि जेके 5 वक़्त सारे संभाले निमाज़ पढ़नि ईअं अथव मुतक़ी ऐं घुतकी कहिड़ा आहिनि जेके ॾींहं में 2 निमाज़ां पढ़ंदा अथव हिकु सुबुह जी पढ़ंदा आहिनि त राति ख़ैर जी गुज़ारी हाणे ॾींहुं बि ख़ैर जो गुज़ारी जाए वरी सांझी पढ़ी चवंदा आहिनि ॾींहुं ख़ैर जो गुज़ारी हाणे राति बि ख़ैर जो गुज़ारी जाए ईअं घुतणी 2 निमाज़ां पढ़ंदा अथव इहे न घुतकी टियां अठड़िया जुमे जे निमाज़ में तव्हां ॾिठो हूंदो न वरी सॼे हफ़्ते में मस्जिद में न ईंदा आहिनि न खिलो था त भई दिलि सां ॻाल्हि लॻे थी न 360 साईं हाफ़िज़ साहिबु ग़ुलाम रसूल साहिबु शहदाद कोट वारो बयानु कंदो आहे 360 कहिड़ो ईद जे ॾींहुं तुरे खे बथो हयूं अॻी सिफ़ में वेठो हूंदो चल न मौली साहिबु वाइद खे देरि कंदो कावड़ करे चवंदो मुला काॾे सिज चढ़ी वियो अञा तुंहिंजो वाइद खुटे ई कोन थो पियो पोइ हाणे तव्हां लाइ कहिड़ी जमात में दाख़िला वठंदो चयो इनशा अल्लाह मुतक़ी थींदासीं चयो इनशा अल्लाह निमाज़ पढ़ंदासीं